निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ चयो आहे त मुल्क जल्द तरक्की जे दग ते अची वेंदो। हिक ॿिए खे वक़्तु ॾियण जी ज़रूरत आहे। मुआशी चैलेंजिस खे मुंहुं ॾियण जे लाइ वापारी बिरादरी जे सहकार जी घुर्ज आहे। वापारी बिरादरी जे मसइलनि जे हल लाइ हर मुमकिन कोशिश कई वेंदी। कराची में वापारी शख़्सियतुनि खे ख़िताब कंदे निगरान वज़ीर आज़म जो चवणु हो त अवां जे करे ई मुल्की मईशत हली रही आहे। कराची जे बिज़नेस कम्युनिटी मुल्क जो शान आहे। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ जो चवणु हो त निगरान हुकूमत शफ़ाफ़ चूंडुनि लाइ कदम खणी रही आहे। नाज़रीन, अहम ब्रेकिंग न्यूज़ अवां खे ॾियूं पिया। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ चयो आहे त मुल्क जल्द तरक्की जे दग ते अची वेंदो। हिक ॿिए खे वक़्तु ॾियण जी ज़रूरत आहे। मुआशी चैलेंजिस खे मुंहुं ॾियण लाइ वापारी बिरादरी जे सहकार जी घुर्ज आहे। वापारी बिरादरी जे मसइलनि जे हल लाइ हर मुमकिन कोशिश कई वेंदी। कराची में वापारी शख़्सियतुनि खे ख़िताब कंदे निगरान वज़ीर आज़म जो चवणु हो त अवां जे करे ई मुल्की मईशत हली रही आहे। कराची जी बिज़नेस कम्युनिटी मुल्क जो शान आहे। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ जो चवणु हो त निगरान हुकूमत शफ़ाफ़ चूंडुनि लाइ कदम खणी रही आहे।